अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल क्यों था कुंभ खां रिपोर्ट नसीर अहमद सोलंकी जी। कुंभ में शेरी राम पीर जो 45 सियालानो मेलो मुनक़द कयो वियो। शेरी रामा पीर जे मेले में सिंध जे मुख़्तलिफ़ हंधनि खां हिंदू बिरादरी मेले में शरीक थी। उन मौक़े ते रामा पीर जी शेवेदारी मेल रामा हकीम मल, जंगल मल, उस्ताद हिरानंद, केनिया लाल ऐं ॿियनि चयो त असां रामा पीर जा सेवक आहियूं। रामा पीर जो हर साल मेलो लगायो वेंदो आहे, जंहिंमें परे परे खां हज़ारे यात्री शरीक थींदा आहिनि। उन्हनि जूं दिलि जूं उमेदूं पूरियूं थींदियूं आहिनि। हिननि चयो त मेले में जोत जलाई वेंदी आहे जेका सॼी राति ॿरंदी आहे ऐं मुल्क में सुख अमुन ऐं ख़ुशहाली लाइ पूॼा पाठ कई वेंदी आहे। मेले में सिंध जे मशहूरु भॻतनि राणो मल, शान बुगटी, नदीम मारवाड़ी, सुधीर मल ऐं ॿियनि भॻती ॻाई। रामदेव जी अवतार जी वरसी आहे, असां मल्हाए रहिया आहियूं कुंभ शहर में। ऐं इहो असांजो सिंध जेका आहे उहे सूफ़ियुनि जी धरती आहे, उहो अमन जो पैगाम ॾींदड़ आहे ऐं उनखे असां मद्देनज़र रखंदे असां बि हर साल हिते वरसी मल्हाईंदा आहियूं। छा पिया चओ, असां सभिनी तव्हां मुख़्तलिफ़ चैनल वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं, थोराइता आहियूं जो असांजे हिन श्री रामा पीर में अची करे असांखे तव्हां मान ॾिनो आहे। तव्हांजा लख लख असां ते थोरान। असां श्री रामा पीर जो 45 मेलो हर साल कुंभनि में असां श्री रामा पीर जो मेलो मल्हाईंदा आहियूं। असांखे जेको श्री रामा पीर जो हिकिड़ो पैगाम ॾिनल आहे, उहो पैगाम ॾिनल आहे त अमुन, प्यार, मोहबत, सचाई सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। ऐं हीउ जेको मेलो थी रहियो आहे, इन में असांजा तमामु परे परे खां यात्री ईंदा आहिनि, भॻत ईंदा आहिनि, गायक ईंदा आहिनि ऐं उहे असांखे सत्संग ॿुधाईंदा आहिनि, श्री रामा पीर जो जेके भॼन ॿुधाईंदा आहिनि। उन खां अलावा जेके हिन दरबार जा शेवादारी आहिनि, उन्हनि शेवादारनि जा असां बि शुक्रगुज़ार आहियूं, थोराइता आहियूं। उहे शेवादारी भंडारे जो सभिनी आयल महिमाननि जो तमामु घणे खां घणो स्वागत कंदा आहिनि ऐं असांखे ख़ुशी आहे जो असांजे कुंभनि में श्री रामा पीर जो मेलो हर साल थी रहियो आहे। मेलो बाबा असां वरसी वॾनि खां वॾी वॾाई कंदा आया आहिनि, असां बि कयूं था प्रेम श्रद्धा सां। जेके जेके यात्री आया आहिनि परे परे खां, सिंध खां किथां बि आया आहिनि, उन्हनि जे भलीकार था चऊं ऐं सभिनीनि खे जेको आयो आहे उन मालिक जी दिलि जी उमेद पूरी कंदो। ऐं असां 45 साल बि 45 वरसी आहे, कंदा रहिया आहियूं, कंदा रहंदासीं।